केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर समेत पीटीआई वारनि जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी। इस्लामाबाद जी दहशतगर्दी तोड़ अदालत में पीटीआई वारनि ख़िलाफ़ दहशतगर्दी कलमनि तहत दाख़िल केसनि जी ॿुधणी। अदालत अली अमीन गंडापुर, फासिक क़यूम, राशिद हफ़ीज़ ऐं आमिर महमूद कियानी जा बि ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। उमर तनवीर भट्ट लाॻीतो ग़ैर हाज़िर रहण ते इश्तिहारी करार। फैसल जावेद जी हाज़िर खां झूठ वारी दरख़्वास्त मंज़ूर। लाहौर जे काहिना मालपीड़ी में पीटीआई जे जलसे जूं तैयारियूं। जलसेगाह में पीटीआई कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी। अली अमीन गंडापुर जो काफ़िलो बि मोटरवे खां लाहौर पहुचंदो। पीटीआई खे 3 वॻे खां शाम 6 वॻे ताईं जलसे जी इजाज़त हूंदी। वफ़ाक़ी हुकूमत ट्रेन में सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि खे रिलीफ ॾेई छॾियो। भाड़नि में 10 सैकड़ो लाख। पाकिस्तान रेलवे जे नोटिफिकेशन तहत मुसाफ़िरनि खे 23 सेप्टेम्बर खां सभिनी ट्रेननि में रिलीफ ॾिनो वेंदो। सीडीडी जूं पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में कार्रवाइयूं। 5 दहशतगर्द गिरफ़्तार। सीडीडी तर्जुमान मौसूब कार्रवाइयूं लाहौर, मियांवाली, बहावलपुर, जंग ऐं टोबा टेक्सिंग में कई वयूं। दहशतगर्दनि वटां धमाकेदार मवाद, हथियार, गोलियूं, मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म हथ। कराची जे शहरनि मथां वधीक हिकु बिजली बम किराए जूं तैयारियूं। इलेक्ट्रिक बिजली 51 पैसा यूनिट महांगी करण जी दरख़्वास्त नेपरा में जमा कराए छॾी। ॿुधणी 3 अक्टूबर ताईं थींदी। इलेक्ट्रिक चुल्हाए जे फ्यूल चार्जिस एडजस्टमेंट लाइ 2 रुपया 9 रुपया फ़ी यूनिट इज़ाफ़ो घुरे चुकी। दरख़्वास्त ते नेपरा जो फ़ैसिलो अचिणो आहे। सदरासी पुलिस ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो अमन जे आलमी दिहाड़े ते पैगाम। आलमी क़ौमनि विच में अमन जे असूलनि सां वाबस्तगी जो ऐद करियूं था। हलंदड़ साल अमन जे आलमी दिहाड़े जो मौज़ू अमन जे कल्चर खे हथी वठाइणु आहे। दुनिया जे तरजीह तकरारनि बदिरां इंसानियत जे मसइलनि जो हल हुजणु घुरिजे। सदरासी पुलिस ज़रदारी पाकिस्तान ॻाल्हियुनि ज़रिए ख़िते में अमन इस्तेकाम खे हथी वठाइण ते यकीन रखे थो। क़ौमनि विच में अमन जे गॾियल मक़सद लाइ हिकमत अमली ज़रूरी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ। कश्मीर में ॾोहारियुनि जी सहूलियतकारी जे इल्ज़ाम में बख्शापुर थाणे जे वॾे मुंशी समेत ॿिनि पुलिस एहलकारनि खे नौकरी तां हटाए वियो। वॾे मुंशी कमर हुसैन जखराणी एहलकार मेगल जखराणी ख़िलाफ़ केस दाख़िल। मेगल जखराणी गिरफ़्तार। एसएसपी कश्मीर कंदकोट जो चवणु आहे त ॾोही सरगर्मियुनि में मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। कंडियारो में क़ौमी शाहरा ते गिरडे स्टेशन साम्हूं तेज़ रफ़्तार ट्रोलर जो मोटरसाइकिल खे टक्कर। हिकु शागिर्द फोत, हिकु ज़ख़्मी। हादसे में शौकत अली बांभण मौक़े ते ई फोती पियो। पाकेपात फोती जो लाश ज़ख़्मी शागिर्द अस्पताल मुंतक़िल। लेबनान ते इसराइली जहाज़नि जी बमबारी। कमांडर समेत हिज़्बुल्लाह जा 20 कारकुन शहीद। बेरूत जे ॾोराइनि इलाइक़नि में इसराइली जहाज़नि हमलो कयो। हिज़्बुल्लाह कमांडर इब्राहिम अकील शहीद। सलामती काउंसिल में लेबनान पेजर धमाका इंसानी हक़नि जी आलमी कानून जी भनगड़ी करार। लेबनान में पेजर धमाकनि बाद गॾियल क़ौमनि जे सलामती काउंसिल जो इजलास।
गदल कौम जे इंसानी हक़नि बाबति हाई कमिश्नर पवलकर तरफ़ जो चमड़ा है इसराइल जो लिबनान ते हमलो चङी रूहनि जी ज़िमरे में थी सघे थो। शहरनि ते तशद्दुद ज़रिए दहशतगर्दी पकड़णु चङी ॾोह आहे। लिबनानी पढ़ी वसी जो चमड़ा है त मवासिलाती औसार ज़रिए हमलनि खां हाणे दुनिया में को महफ़ूज़ न आहे। हू इंतकाम न इंसाफ़ घुरनि था। इसराइली नुमाइंदे चयो त हिज़्बुल्लाह खे हमला जारी रखण जी इजाज़त नथा ॾेई सघूं। गज़ा में इसराइली हमलनि में 24 कलाकनि दौरान वधीक 44 फ़लस्तीनी शहीद। रफ़ा में 2 घरनि ते इसराइली फ़ौजी हमलनि में 3 ॿार समेत 13 फ़लस्तीनी शहीद थी विया। ओलहंदी किनारे में इसराइली कार्रवाई में 70 फ़लस्तीनी शहादत माणी। कराची में ईंदड़ 24 कलाकनि दौरान मौसम गरम में घिमियल रहण जो इम्कान। मौसमियात खाते मौसम कराची में वध खां वधि गर्मी पर 35 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान। शहर में घुलंदड़ हवा में घिम जो तनासुब 75 सैकड़ो रिकॉर्ड कयो वियो। 15 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हवाऊं खुली रहियूं आहिनि।